अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, सूबाई वज़ीर एक्साइज़ ऐं टैक्सेशन मुकेश कुमार चावला जी ख़ासि हिदायतुनि ते ठठे ज़िले जे मुख़्तलिफ़ रूटनि ते टैक्स अदा न कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ लगातार 10 ॾींहं बि कार्रवायूं जारी आहिनि। चेकिंग दौरान 384 गाॾियूं चालान कयूं वयूं, जॾहिं त 32 गाॾियुनि खे बीहारे चेकिंग कई वई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम अशरफ खुश सां ॻाल्हाईंदे एक्साइज़ टेक्नीशियन ऑफिसर ATO मोहम्मद जुमन मेमन चयो त टैक्स अदा न कंदड़ सुज़ुकी डाटसन ऐं ॿियनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 384 गाॾियुनि खे चालान करे खैन टैक्स जी मुद में 28,47,388 रुपया वसूल करे सरकारी खज़ाने में जमा कराया आहिनि, जॾहिं त 32 गाॾियूं टैक्स अदा न करण सबबि मुख़्तलिफ़ थाणनि ते बंदि कयूं वयूं आहिनि। ATO ठठो मोहम्मद जुमन मेमन वधीक ॿुधायो त गुज़िरियल 10 ॾींहं दौरान गाॾियुनि जी काग़ज़नि जी जांच पड़ताल करे साल खां 2 सालनि ताईं टैक्स अदा न करण ते चालान कयो वियो आहे। उन गाॾियुनि जी मालिकनि खे अपील कई आहे त रहियल टैक्स जल्द अदा करे पंहिंजियुनि गाॾियुनि खे चालान थियण खां बचाइनि। वधीक खबरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।